अस्सलाम वालेकुम यार इमदद हक मौजूद दोस्तों आवां जो पंहिंजो होस्ट ऐं गोस्ट सर्वेश सिंधी दोस्तों कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीकु ठाक अमन तबियत सिहत ठीकु ठाक उम्मीद आहे सभु दोस्त ठीकु हूंदा यानी काॾे थो वञे काॾे थो वञे केंटकी फ्राइड चिकन इहो छा आहे इहो शॉर्ट फॉर्म में चवंदो कैसी चवंदो दोस्तों अॼु असीं वञी रहिया आहियूं एथिक्स ते घुमण फिरण ऐं खाइण पीअण सो वेंदासीं एथिक्स ॾिसंदासीं किथे वञूं था हे तयार था गॾु में हे आहे ढोलू अब्दुल गफ्फार हे त फरहान उर्फ चूची हाँ जी KFC बंद है ना ना असीं ट्रेड ज़ोन में पहुची विया आहियूं वरी ॿीहर तव्हां सां गॾु साईं बंद ते माना कोन सगोरी वाह असांजी F6 में आया हूँ KFC ते ये संगत गॾु आई आहे साईं फरहान हे साईं ढोलण हे साईं मेहताब साईं पासा उठ वियो आहे हा ऐं हे साईं मनसब ढोलकी हेलमेट काथे खणी न रखे न पाणी खां लॻी आहे हेलमेट केरु खणी न वञे नथो रखे हथ में ईंदी ऐं KFC में हेलमेट खणी हलंदो ॾिसो वाह 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 हा साईं काॾे आवां अब मथे चढ़ो था छत ते हा चाय वाय पियो हिते ॾेखारो न हे हा जलेबी ठोम साईं यादि रखियो हेॾ ॾिसो वाह 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 हाणे KFC मंदरु पहुचूं वाह वाह हे साईं जन टोली ठाहे वेही रहियो महिमान आया नो न खाईंदो मुझे असां गरीब है बाल भी पे अमीरन जे बाल इसके खाने में लगा पे अरे कहना क्या चाहते हो साईं सलाम अलैकुम साईं तव्हां कुझु हलायो न मां फिलहाल ताईं कुझु न ॻाल्हाईंदुमि जेतिरे ताईं ट्रांज़ेक्शन नथी थी वञे तव्हां सभिनि जी हा वधीक समझदार हो हा छाजी ट्रांज़ेक्शन संगत इंतजार कर त मां ही ॾिसो हिकिड़ो मुंहिंजे हथ में आहे ॿई हथ भरिया पिया आहिनि अब आए वठो इंतजार अब आए बर्गर पहुचे मूंखे बर्गर ॾे भाउ हे बर्गर न हे हाणे शुरू थी आहे न हिननि कारवाई शुरू कई आहे का त तंहिंखां कया न की में हे ॾिसो न उर्दू का तो तंहिंखां लॻा पिया ॾिसो न संगत ख़ुशि आहियो चलो ठीकु आहे हो त ॾिस हे ॾिस वरी हे फौजी हे ढोलो बि शुरू थी वियो आहे हेॾा बि शुरू थी वियो मां ई मां ढोलो को पिया वॾी ॻाल्हि मसलो न आहे यानी छा की इहो भाई केचप ॾिसो न हे क़ुरान जो कसम आहे अफ़तारी खां सभु केचप खणी हिसे में जेके बचसि इहे न सेरियल आहे सेरियल अफ़तार लाइ सॼो कमु हिन जो सिधा ई न खणायोसि ॿियो हीअ वारो कीअं खणो गिरफ़्तारी कमी था अंदर विझन छा आहे ढोल विझंदो जल्दी कर ओए केर चयो अब हाणे बर्गर खाई हाणे असां निकिता वञूं था ॿाहिरि हाणे चांहि पीअण जो मूड आहे हाणे चांहि पीअंदासीं चांहि पीआरींदे न भाऊ चांहि पीआरींदे न कोयटा ते इंशाल्लाह मां तव्हांखे चांहि पीआरींदुमि हे चांहि मुंहिंजे तरफ़ां सॼी संगत काथे हे साम्हूं कोयटा न बाबा बरी इमाम सस्तो आहे न कोयटा टी ते इंशाल्लाह हिन तरफ़ां सॼी संगत खे न सिर्फ़ु हिन तरफ़ां हिन संगत खे ओ हिनखे फेरवेल आहे हा स्कूटर वारो अब हिन स्वेटर वारे खे फेरवेल आहे वाह अॼु हेॾी तव्हां न भाउ मूंखे बि हाणे ख़बर पई आहे तोखे फेरवेल आहे जानी जानी न कीअं KFC ॿ बर्गर खाधई 2 कोल्ड ड्रिंक पीतई जानी बर्गर मूंखे ॾिनो अरे KFC ये खंबड़ियूं कीअं खाधई बाक़ी ये 10 20 अरे एॾो केरु खाईंदो आहे अलाह जो एॾो खाधई 2 बर्गर 2 चिप्सूं ऐं बूटियूं अलाए केॾो खाई 2 कोल्ड ड्रिंकूं कुझु बि न अलाह जो कसम कुझु बि न सॼो सट रही अलाह कुझु में छॾे हॾा बि खाई आयो हॾा बि हॾा बि खाधई न है ना अब आए सेठ अजीज ऐं मनसब हुसैन इंदवाणी ॾिस कार्ड ई कीअं दर्ज कयो न हुन टीम आहे कंहिंजो हिते शो थींदो हाणे जानी UBL जो पंहिंजो ई आहे न जानी मां इहो छो ॾेखारियां सेठ अजीज जो जानी तूं दावा न करे एतिरी मां प्रूफ तो करायां जानी भले तू प्रूफ कराए अब असां यहाँ पहुची आऊं कोयटा टी ते चाह पिणो चाह
वाह साईं वाह साईं वाह ये मां पाण ये मां विया थो हाणे वाह वाह मज़ो अची वियो वाह साईं वाह चांहि अची वियो चांहि साईं चांहि वाह 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 5 चाय बोली थी जानी क्यों 5 चाय बोली थी एक लस्सी वाह वाह वो भाई को फिर मैंने 5 बोली थी वाह वाह हाणे जहिड़ो इसलिए हुजे मां 5 इंच हुजे 6 इंच हुई वाह वाह हे साईं ढोलू 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 चांहि दी ठरे भाई चांहि खे हाणे ठरे थो चांहि खे दी ठर ठर हेर सीटी जी आहे फौजी फौजी यादव फौजी कीअं वरी सियाए त कोन हाइट घणी थी 7 फुट उथी त बि अब आहे चांहियूं पी बर्गर बर्गर खाई हाणे पंहिंजे हॉस्पिटल वञूं था टाइम थियो राति जा 5 बजा हाणे बि था वञी रोज़ो रखंदासीं भाउ ऐं पोइ वञी सुम्हंदासीं अलाह यार इस्लामाबाद हला चाहे मञो चाहे न मञो हला कसम क़ुरान में जेंट पैसो आहे इस्लामाबाद लॻे थो हला इहो कोन थींदो हला इस्लामाबाद जो मज़ो ई पंहिंजो आहे ख़बर न खणंदो पैसो अचो इस्लामाबाद लॾे हिते ज़िंदगी अथव दादा अलाह जो कसम आहे पंहिंजा बच्चा पढ़ायो असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे उमेद आहे तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो जे पसंदि न बि अचे त बि लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा जिन सलामत ता सलामत जी हसन